वो रब फरमाए तो मुझे रस्ते में खर्च करे तो क़यामत के ॾींहुं भी ईअं बदिलो ॾींदुसि। वलनजियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। तुंहिंजे अमल खां मूं वटि बदिलो भलो आहे, तुंहिंजे अमल खां मूं वटि भाड़ा भला आहिनि। तूं महिनत करे त ॾिस अल्लाह जे दर ते रब्बुल आलमीन खे राज़ी करण जे लाइ, पंहिंजे मक़सद हयात खे सुञाणी उन मक़सद जे लाइ पंहिंजे ज़िंदगी जा कुझु ॾिहाड़ा, कुझु रातियूं, कुझु वक़्तु, कुझु टाइम वक़फ़ करे ॾिस, पोइ ॾिस रब्बुल आलमीन कीअं थो नवाज़े। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु। व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़इन्न खैरल कलामि कलामुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी कलामिहिल मजीद। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यंफ़अुना व ज़िदना इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइयों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त अकेलो आसमानन ज़मीनन ऐं पूरे जहान जो ख़ालिक ऐं मालिक आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन जहान के एक इंतहाई अज़ीम शान मक़सद के लाइ जोड़ियो आहे। छाकाणि त जॾहिं तव्हां असां जहिड़ो हिकु इंसान जंहिंजो इल्मु महदूद, जंहिंजो सलाहियतूं महदूद, जंहिंजी ताक़त महदूद, उहो जेको नंढे खां नंढो कमु कंदो आहे उन जे पोयां बि उन जो को ख़ासि मक़सदु हूंदो आहे। त छा रब्बुल इज़्ज़त जहिड़ो अज़ीम असांजो रब, जंहिंजो इल्मु इंतिहाई वसी, जंहिंजी ताक़त इंतिहाई आला ऐं बुलंद, जंहिं रब्बुल आलमीन जो इल्मु इंतिहाई
वसी है। उन रब्बुल आलमीन हिन जहान के हिन निज़ाम के कंहिं मक़सद के बगैर पैदा नाहे कयो। रब्बना मा ख़लक़त हाज़ा बातिला, इलाहुल आलमीन तो दुनिया के अंदर जेका जोड़ जोड़ी है, जेको जहान पैदा कयो है, जेको निज़ाम हलाइए पियो, इन में का भी शय बेकार फजूल ऐं बेफ़ाइदा कोन्हे, बल्कि उन जे पोयां एक वॾो मक़सद समायल है। असल ज़रूरत इन शय जी है। उलमाए किराम जा खिताब ॿुधा, वॾनि वॾनि उलमा जा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां सां सभिनी खे उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं इन ई अमल जे लाइ ही जहान जुड़ियो आहे। हिन में असां तव्हां जूं ज़रूरतूं पूरियूं थियनि पियूं। असांखे खाधे जी ज़रूरत आहे, रब्बुल आलमीन रोज़ी रसाए पियो। असांखे सिहत ऐं तंदुरुस्ती ज़रूरत आहे, रब्बुल आलमीन इंतिहाई सेहतमंद जवान ऐं बहितरीन सिहत अता फ़रमाई आहे। हवा जी ज़रूरत आहे, हवाऊं हलन पियूं। पाणी जी ज़रूरत आहे, पाणी मिले पियो। रहण जी ज़रूरत आहे, राइश मिलियल। अलगर्द हिन इंसान जी हर ज़रूरत हिन दुनिया के अंदर पूरी कई वञे पई। पर सवाल पैदा थिए थो तो तुझो ये सब ज़रूरतूं जंहिं मक़सद लाइ पूरियूं कयूं वञनि पियूं, उन मक़सद के मूं ऐं तव्हां केतरी हद ताईं अदा कयो आहे, या उन जी केतरी फ़िक्र आहे, या उन जे हवाले सां असां वटि केतरी तदबीर ऐं प्लानिंग आहे। क़ुरान करीम के तव्हां पढ़ंदो तो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो अज़ीम क़ुरान तव्हां असांजी इन मैदान में इहा रहनुमाई करे थो त हिन जहान में जेका जोड़ जोड़ियल आहे उन जो मक़सद सिर्फ़ हिकु आहे त जंहिं रब्बुल आलमीन हिन जहान के जोड़ियो आहे उन ई रब्बुल आलमीन के राज़ी करण जे लाइ तव्हांखे उहे कम करणा आहिनि जेके रब खे वणनि। अल्लाह जी ज़मीन ते रही, रब्बुल आलमीन जे आसमान जे हेठां रही, अल्लाह जो नेमतूं खाई अहिड़नि कमनि खां पासो करियो जंहिंसां तव्हांजो हक़ीक़ी ख़ालिक ऐं मालिक नाराज़ थिए। उन्हनि अल्लाह के नाराज़ करण वारनि कमनि खे छॾे उहे कम करियो, उहे अमल करियो जिन अमलनि सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त राज़ी थिए। सूरह मुल्क 30 सिपारो उन जो इब्तिदाई 2 आयतूं मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कयूं। रब्बुल आलमीन दुनिया जे अंदर ज़िंदगी ऐं मौत खे जेको पैदा कयो आहे, दुनिया में केतिरा इंसान अचनि पिया, केतिरा दुनिया में वञनि पिया। ही अचण वञण जो सिलसिलो जारी आहे। हिन जे पोयां जेको मक़सद अल्लाह रब्बुल इज़्ज़त रखियो आहे उन मक़सद ॾांहुं तव्हां असांखे तवज्जो ॾियणी आहे। अल्लाह ताला छा थो फरमाए क़ुरान करीम में, कॾहिं क़ुरान खे रमज़ान खां सवाइ बि पढ़ंदा करियो। फरमाई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर। अल्लाह रब्बुल इज़्ज़त की ज़ात बरकतन वारी ज़ात है। बियदिहिल मुल्क, उन्हें रब्बुल आलमीन जे हथ में हिन पूरे जहान जी बादशाही है। व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, वो रब्बुल आलमीन हर शय ते ताकत रखे दो। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर। रब जो कुरान तो फरमाई मौत ई जिंदगी जो सिलसिलो दुनिया में जारी कयो थी। कंहिंजे घरनि में खुशियूं आहिनि, कंहिंजे घरनि में गमियूं आहिनि, कंहिंजे कुल्हे ते मासूम बचड़ा आहिनि, कंहिंजे कुल्हे ते जनाज़ा आहिनि। ही मौत ई जिंदगी जो सिलसिलो छो शुरू कयो थी? लिनब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, असीं तव्हांखे आज़माइण चाहियूं था तव्हां मां केरु आहे जेको सभ खां सुहिणा अमल करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे बारगाह में पहुचे थो। रब्बुल आलमीन के अमलन जी घणाई मतलूब कोने। अल्लाह रब्बुल इज़्ज़त के उहे अमल मतलूब आहिनि जंहिंमें अल्लाह जे रज़ा जी ख़ातिर इख़लास हुजे ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जो हुस्न हुजे। उहे अमल अल्लाह रब्बुल इज़्ज़त के मतलूब आहिनि जंहिंजे लाइ पूरो जहान जुड़ियो आहे। क़ुरान करीम में हिकु ॿिए मक़ाम ते रब्बुल आलमीन फरमायो, वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिन मुबीन।
रब्बुल आलमीन तो फरमाए दुनिया जा इंसानो कदे न गाल ते तमा गौर कयो आए जमीन में जेका भी चुरंदड़ शय आए उन जे रिस्क जी जिम्मेदारी मु रब्बुल आलमीन खई आए हर के रिस्क रसाया दो अया अल्लाह जाना दो मुझो इल्म एडो वसी आए यालम मुस्तकर रहा व मुस्तौदअहा वो रब जाने दो तू पी जे पुठी में पानी जे नुत्फे जे सूरत में केतरो वक्त रहो आई मां जे रहम में केतरो वक्त रह दे ऐ केड़ी औरत तुझी मां थींदी जमीन जे हिन पुठी ते तू केतरो वक्त रह दे वो रब्बुल आलमीन जाने दो व मुस्तौदअहा वो रब जाने थो तो जमीन जे कहिड़े टुकड़े में तोखे दफन कयो वेंदो तुझे राइश जो इंतजाम उन रब्बुल आलमीन फरमायो तोखे कब्र जो इंतजाम वो रब्बुल आलमीन करे दे थो कने गौर कयो थो ये समूरा इंतजाम कहिड़े मकसद जे लाइ आहिनि फरमाए वहु अल्लज़ी वो अल्लाह रब्बुल इज्जत खलक़ समावाति वल अर्ज़ फी सित्तति अय्यामिन व कान अर्शुहु अलल मा लियब्लुवकुम अय्युकुम ahsanu amala रब फरमाए अल्लाह जी वो अजीम ज़ात है जे 6 ॾींहनि में 7 आसमान 7 ज़मीनूं पैदा फरमायो अल्लाह केॾो बहितरीन कारीगर आहे उन रब्बुल आलमीन तोखे केॾो ख़ूबसूरत पैदा कयो हूंदो वकान अर्शुहु अलल मा ज़मीनो आसमान जे तख़लीक़ खां पहिरीं रब फरमाए अल्लाह जे कुदरत जो अंदाज़ो लगाए ज़मीन कोन हुई आसमान कोन हो पर पानी मौजूद हो वकान अर्शुहु अलल मा रब्बुल आलमीन जो अर्श पानी जे मथा हो अल्लाह ज़मीनो आसमान के छो पैदा कयो रब्बुल आलमीन हिन जहान जे अंदर हेॾो वॾो रिस्क जो इंतजाम छो कयो आहे अल्लाह फरमाए थो थी तव्हां खे आज़माइण चाहियूं था तव्हां में केरु आहे जेको सुहिणा अमल करे थो इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हदीस जे किताब सही बुखारी में हदीस मौजूद है पाण फरमाइंदा अल्लाह रब्बुल इज्जत तो फरमाए यब्न आदम अनफिक उनफिक अलैका आदम जा औलाद मु अल्लाह रब्बुल इज्जत जे रस्ते में खर्च कर आऊं तुझे मथा खर्च कंदुसि और आई तुम कॾहिं तव्हां इन ॻाल्हि ते गौर कयो आहे मा अनफक मुंज़ खलक़ समावाति वल अर्द जॾहिं खां अल्लाह रब्बुल इज्जत आसमाननि खे पैदा कयो आहे जॾहिं खां रब्बुल आलमीन ज़मीननि खे पैदा कयो आहे हिन ज़मीन ऐं आसमाननि जे अंदर अल्लाह जी केॾी मखलूक आहे सभिनी खे रोज़ी रसाए पियो अल्लाह जो केॾो ख़र्च थींदो हूंदो तूं पंहिंजे औलाद ते ख़र्च कॾहिं बिना मक़सद जे कोन कंदो आहीं पंहिंजे घर जे पालियल जानवरनि ते ख़र्च बग़ैर मक़सद जे कोन कंदो आहीं अल्लाह अकबर तुंहिंजे घर जा 5 भाती आहिनि 5 अफ़राद आहिनि उन्हनि जे ख़र्चनि तुंहिंजी चेल चिॿी करे छॾी आहे कॾहिं गौर कयो अथव अल्लाह रब्बुल इज्जत जॾहिं खां आसमानो ज़मीन खे पैदा कयो आहे दुनिया में अल्लाह रब्बुल इज्जत केॾो ख़र्च कयो आहे छा अल्लाह जो इहो ख़र्च बेमक़सद आहे न रब्बुल आलमीन फरमाए थो मक़सद इहो आहे त तव्हां अल्लाह रब्बुल इज्जत खे राज़ी करण जे लाइ सुहिणा अमल करियो ऐं यादि रखिजो ही पूरो जहान जुड़ियल जे मक़सद जे लाइ आहे जेसि ताईं अल्लाह जे हिन ज़मीन जे मथां उन मक़सद खे अदा करण वारा इंसान हूंदा तेसि ताईं हीअ दुनिया क़ाइमु रहंदी जॾहिं उहो मक़सद ख़तमु थियो हीअ दुनिया पंहिंजो हुस्न विञाए वेही रहंदी कॾहिं सूरह कहफ जूं ही आयतूं पढ़ियूं व इन्ना लजाइलून मा अलैहा सईदन जुरुज़ा रब फरमाए व इन्ना जअलना मा अलल अर्द ज़ीनतन लहा लिनबलुवहुम अय्युहुम अहसनु अमला रब फरमाए हिन ज़मीन खे जेको हुस्न मिलियल आहे हिन ज़मीन में सयाहत जा केॾा मंज़र आहिनि तव्हांजे घुमण फिरण तव्हांजे अखियुनि खे तव्हांजे मिज़ाज तव्हांजे दिमाग़ खे सुकून ॾियण जे लाइ रब्बुल आलमीन हिन दुनिया में केॾो हुस्न रखियो आहे केॾी ख़ूबसूरत पैदा कई आहे रब फरमाए इन सारे हुस्न जो मक़सद हिन पूरे जहान जे जुड़ण जो मक़सद इहो आहे अल्लाह तव्हांखे आज़माइण चाहे थो त तव्हां में केरु थो सुहिणा अमल करे व इन्ना लजाइलून मा अलैहा सईदन जुरुज़ा हिकु ॾींहुं ईंदो जॾहिं हिन ज़मीन ते अल्लाह खे राज़ी करण वारो केरु जुमिलो बि चवण वारो कोन हूंदो इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तक़ूमु साअ हत्ता
ला युकाल फिल अर्ज़ अल्लाह अल्लाह तेसिताईं क़यामत बि क़ाइम कोन थींदी जेसिताईं हिन ज़मीन ते को अल्लाह अल्लाह चवण वारो मौजूद हूंदो। जॾहिं रब्बुल आलमीन खे राज़ी करण जे लाइ केरु हिकु जुमिलो चवण वारो बि कोन हूंदो क़यामत क़ाइम थी वेंदी। वइन्ना लजाइलून मा अलैहा सईदन जुरुदा हिन पूरे जहान खां इहो हुस्न खसे वठंदासीं। हीअ ज़मीन ॾिसण वारो ॾिसंदो चवंदो यौम तुबद्दलुल अर्ज़ु गैरल अर्ज़ हीअ ज़मीन त का ॿी ज़मीन आहे जिते आऊं रहंदो हुअसि। उहा ज़मीन वणनि सां सिंगारियल हुई, उहा ज़मीन पार्कनि सां ख़ूबसूरत कयल हुई, उहा ज़मीन जबलनि जूं ख़ूबसूरतियूं ॾेखारींदी हुई। अॼु जंहिं ज़मीन खे ॾिसां पियो ला तरा फीहा वला अमता उन ज़मीन में का हेठाई मथाई नज़र कोन ईंदी छाकाणि त दुनिया जे इंसाननि हिन जग जे जुड़ण जो मक़सदु जॾहिं विसारियो रब्बुल आलमीन हिन पूरे जहान खे ख़त्म करे छॾींदो। मुस्लमानो अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़मीन और आसमान खे पैदा कयो नेक अमल करण जे लाइ त इंसान नेक अमल करे। हिन रोज़ी ऐं रिज़्क़ जो इंतज़ाम कयो त इंसान सुहिणा अमल करे। मौत ऐं ज़िंदगी जो सिलसिलो जारी कयो त इंसान नेक अमल करे। पर तव्हां सां सोचियो पंहिंजे नज़ीम मक़सद खे कीअं तव्हां सां विसारे चुका आहियो छाकाणि त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसान खे इंतिहाई हसीन पैदा कयो आहे। वलक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम रब फरमाया था इंसान खे इंतिहाई सुहिणो पैदा कयो आहे ऐं हिन खां मुतालबो बि इहो कयो आहे त तोखे सुहिणा अमल करणा आहिनि। वलक़द करमना बनी आदम वहमलनाहुम फिल बर्रि वल बहर वरज़क़नाहुम मिन तय्यिबात वफ़ज़्ज़लनाहुम अला कसीरिन मिम्मन ख़लक़ना तफ़ज़ीला रब फरमाए पूरे जहान ते तोखे फज़ीलतूं अता कयूंसीं इन्ही जे लाइ त तूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी करण जे लाइ रब्बुल आलमीन जे हिन ज़मीन ते सुहिणा अमल कंदे अल्लाह इहो तोखां मुतालबो एतिरे जे लाइ कयो आहे त तोखे ज़मीन ते मोकिले। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांजी रहनुमाई बि इंतिहाई सुहिणी कई आहे। अल्लाह नज़्ज़ल अहसनल हदीस किताबा किताबम मुतशाबिहम मसानी तक़शइरु मिन्हु जुलूदुल लज़ीना यख़शौन रब्बहुम रब फरमाए तव्हांजे रहनुमाई जे लाइ इंतिहाई सुहिणो किताब नाज़िल कयो सो तव्हांखे बि सुहिणो बनायो सो तव्हां खां मुतालबो बि इहो कयो त तव्हां सुहिणा अमल कंदो। वत्तबिउ अहसन मा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम रब्बुल आलमीन जेका बहितरीन शरीयत तव्हां जे लाइ नाज़िल कई आहे उन जे रोशनी में तव्हांखे सुहिणा अमल करणा आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे इन जे लाइ पैदा कयो आहे। अल्लाहु अकबर जॾहिं रब्बुल आलमीन इंसान खे हसीन बनाए हसीन अमलनि जो मुतालबो कयो उन रब्बुल आलमीन रहनुमाई बि इंसान जी इंतिहाई बहितरीन कई त पोइ हाणे इंसान जो हक़ थिए थो त रब्बुल आलमीन क़यामत जे ॾिहाड़े जेको हिन खे बदिलो ॾे उहो बदिलो बि इंतिहाई बहितरीन हुजे। हा रब्बुल आलमीन क़ुरान करीम में फरमायो रिजालुन ला तुलहीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह व इकामिस सलाति व ईताइज़ ज़कात यखाफून यौमन ततक़ल्लबु फीहिल क़ुलूब वल अब्सार लियुवफ़ियहुम उजूरहुम व यज़ीदहुम मिन फ़ज़लिही रब फरमाए थो उहे दुनिया जा केॾा ख़ुशनसीब इंसान आहिनि जेके पंहिंजे ज़िंदगी जे मक़सद खे माणण में किन कहिड़ी हद ताईं कामयाब वञनि था जो उन्हनि जा कारोबार उन्हनि जूं तिजारतूं उन्हनि जूं ॾेतियूं लेतियूं उन्हनि खे रोके कोन थियूं सघनि। निमाज़ पढ़ण खां ज़कात जे अदायगी खां आख़िरत जो ख़ौफ़ एतिरो आहे रब्बुल आलमीन फरमायो असीं हिन खे पूरो बदिलो ॾींदासीं व यज़ीदहुम मिन फ़ज़लिही असीं पंहिंजे फज़ल मां हिन बाने खे वधाए बि ॾींदासीं। किथे क़ुरान करीम में फरमाई मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मुमिन फलनुहयिन्नहु हयातन तय्यिबा व लनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून रब फरमाए जंहिं बि चङा अमल कया उहो मर्द हुजे या औरत हुजे रब्बुल आलमीन पंहिंजे पानियनि जे अमलनि खे बि उहा ई इज़त ॾे थो जेका मर्द जे अमल खे ॾे थो। अमल करण वारो मोमिन हुजे मुवहिद हुजे रब्बुल आलमीन फरमाए थो वलनुहयिन्नहु हयातन तय्यिबा
तय्यबा उन बाने के दुनिया के अंदर बेहतरीन जिंदगी अता कंदासो बरकतन वारी जिंदगी अता कंदासो सुकून राहत वारी जिंदगी मिलंदी जैन जमीन जे पुठी ते पंहिंजे जिंदगी जे मकसद के सुञा तो रब्बुल आलमीन के राजी करण जे लाइ नेक ऐं सुहिणा अमल कया वलनज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून रब फरमाए तो हिन जे अमल खां हिन बाने जे मेहनत खां हिन के मजदूरी भली अदा कंदासो जेकॾहिं ही अल्लाह रब्बुल इज्जत जे मक़सद जे लाइ हिन के पैदा कयो आहे उन मक़सद के सुञाणी वठे अल्लाहु अकबर तव्हां अंदाज़ो लॻायो रमज़ान मुबारक जहिड़ो अज़ीम महीनो अचे पियो बरकतन वारो महीनो नेकिन जी मौसम बहार मुसलमानों पंहिंजो ज़हन ठाहियो प्लानिंग ठाहियो तदबीरूं जोड़ियो त रमज़ान जे भलारे महीने में तव्हां असांखे अल्लाह जे फज़ल मां हेॾो हसीन ऐं ख़ूबसूरत अजर कीअं हासिल करणो आहे रब्बुल आलमीन बाने सां सिर्फ़ वाइदो कोन कयो आहे बल्कि अल्लाह जे प्यारे पैगंबर जे हथां कुझु अमलनि जो अजर ऐं सवाब ॿुधाए बाने खे ख़ुशख़बरी ॾिनी आहे इमाम अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबा गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बे अल्लाह जे रसूल फरमायो जे रमज़ान जा महीना रखिया ब शर्त लाज़मी आहिनि पहिरियों शर्त आहे त अक़ीदो दुरुस्त हुजे ईमान मजबूत हुजे अल्लाह जे ज़ात ते तवक्कुल ऐं भरोसो हुजे तौहीद जे मामले में का बि लचक ऐं झोल न हुजे शिरक ज़र्रे जे बराबर न हुजे ऐं अमल करे अल्लाह खां अजर हासिल करण जे लाइ रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बे हिन बाने जे हिकु महीने जी इबादत सां रब्बुल आलमीन हिन जे पूरी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾे थो अल्लाह अकबर दुनिया में तव्हां सां मज़दूरियूं कयूं हूंदियूं दुनिया में ॾींहं लॻाया हूंदा दुनिया जे अंदरि केतिरियूं ॾिहाड़ियूं तव्हां मज़दूरी कई हूंदी को दुनिया में अहिड़ो दाता तव्हां ॾिठो दुनिया में को अहिड़ो सखी ॾिठो दुनिया में को अहिड़ो फयाज़ ॾिठो जेको चवे महीने जी मज़दूरी करे साल जो पगार खणी वञ ॾिठो तव्हां दुनिया में कंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात केॾी अज़ीम ज़ात आहे उहो रब फरमाए थो बाना तुंहिंजे नेकियुनि जो मूं वटि क़दुरु आहे तुझे अमल जो मूं वटि क़दुरु आहे हिकु महीने जी इबादत जेकॾहिं उन में अक़ीदा तौहीद हुजे उन इबादत जे अंदरि इख़लास हुजे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिकु महीने जे इबादत सां पूरी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾींदसि ऐं उहो रब जो केॾो महिरबान आहे बाने खे ईअं अता करण वारो आहे उहो रब थो फरमाए वमा क़दरुल्लाह हक़ क़दरे माना तो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो क़दुरु कोन सुञातो पर रब्बुल आलमीन तुंहिंजो क़दुरु सुञातो आहे तुंहिंजे महिनत जो क़दुरु कयो आहे जेकॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिकु महीने जा रोज़ा रखण सां हिकु महीने जा गुनाह माफ़ करे छॾे त इहो अदल आहे इहो अदल आहे पर पूरी ज़िंदगी जे गुनाहनि जे माफ़ी जो ऐलान व यज़ीदहुम मिन फ़ज़लिही इहो अल्लाह जो फ़ज़ल आहे इमाम अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन काम रमज़ान ईमान व इहतिसाबा गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बे जेको बानो रमज़ान मुबारक जे रातियुनि जो क़याम कंदो अल्लाह खे राज़ी करण जे लाइ अक़ीदो दुरुस्त हुजे मुसलमान ईअं न थिए सॼी ज़िंदगी पेशानियूं रगड़े रगड़े पेशानियुनि में निशान पइजी वञनि अमलनि जी कसरत अल्लाह जे बारगाह में खणी वञे हुजे अल्लाह सां गॾु ॿियनि खे पुकारण वारो ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त सभिनी नेकियुनि खे ज़ाया करे हिन बाने खे जहन्नम रसीद करे छॾे रब्बुल आलमीन जे पैगंबर फरमायो पहिरियों शर्त अक़ीदो दुरुस्त हुजे ॿियो शर्त अल्लाह जे रज़ा जे लाइ तव्हांजो तरावी निमाज़ जो क़याम हुजे गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बे उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजे गुज़िरियल समूरी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾींदो हिकु महीने जी इबादत महीने जे सॼियुनि रातियुनि जी इबादत कोन्हे राति जे हिकु कलाक ऐं ॾेढ कलाक जी इबादत आहे उहो रब्बुल आलमीन जंहिं बाने खे चयो त दुनिया में सुहिणा अमल कजां जंहिं फरमायो मूं तोखे सुहिणो पैदा कयो आहे जंहिं रब फरमायो मूं तुंहिंजी रहनुमाई बि सुहिणी कई आहे उहो रब्बुल आलमीन फरमाए थो तुंहिंजे अमलनि जो अजर बि मूं वटि सुहिणो आहे हिकु महीने जे इबादत सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त बाने जे समूरी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾे
केॾी वॾी अल्लाह जी महिरबानी आहे, रब्बुल आलमीन जो फज़ल आहे। पर यादि रखिजो जेकॾहिं इन्हनि इबादतनि सां गॾु पंहिंजे माज़ी जे ज़िंदगी जे गुनाहनि जी माफ़ी घुरीसूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां, पोइ त मामिलो इंतिहाई अजीब आहे। रब्बुल आलमीन फरमाए थो उलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात। फरमाए आऊं न पाने जे गुनाहनि जी माफ़ी घुरण सां हिन जा गुनाह त माफ़ कंदुसि, पर उन्हनि गुनाहनि खे नेकियुनि में बदिलाए छॾींदुसि। अच मुस्लमान पंहिंजो ज़हन तयारु कर, पंहिंजे कमनि कारनि खे महदूद कर, दुनिया जे मसरूफ़ियतनि खे महदूद करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे बारगाह में अची त ॾिस, रब्बुल आलमीन जे दर ते सजदो करे त ॾिस। उन ई रब्बुल आलमीन जे दर ते हिननि गुनाहगार अखियुनि मां हिकिड़ो लुढ़क वाहे त ॾिस। अल्लाह जे रसूल फरमाए लयल जन्नार रजुलन बका मिन ख़शियतिल्लाह, जेको अल्लाह जो बानू अल्लाह जे खौफ खां अखियुनि मां हिकिड़ो लुढ़क वाहे थो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन बाने ते जहन्नम हराम करे छॾे थो, जहन्नम खां रब्बुल आलमीन उनखे महफूज़ करे थो। तूं दुनिया में पंहिंजे अमड़ जे साम्हूं बि रुनो हूंदे, तूं पंहिंजे भाइरनि जे साम्हूं बि लुढ़क वाया हूंदा, तूं पंहिंजे बिरादर ऐं रिश्तेदारनि जे साम्हूं बि लुढ़क वाया हूंदा, तुंहिंजे लुढ़कनि जो कंहिं एतिरो क़दुरु कोन कयो हूंदो जेको रब्बुल आलमीन करे थो। इन लुढ़क में एतिरो पाणी कोन्हे तुंहिंजे रुख़सार ऐं दिल खे फुसाए सघे, पर इन लुढ़क जो एॾो अल्लाह वटि क़दुरु आहे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन लुढ़क सां तुंहिंजे ज़िंदगी जे गुनाहनि खे धोई छॾे थो, तुंहिंजे ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे उन्हनि सभिनी गुनाहनि खे अल्लाह नेकियुनि में तब्दील करे थो। जेकॾहिं क़ुरान करीम जे तिलावत ते ईंदे इन्नल्लज़ीन यतलून किताबल्लाहि व अक़ामुस्सलात व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानिया यरजून तिजारतन लन तबूर। रब तो फरमाए जेके क़ुरान करीम जी तिलावत कनि था उन्हनि जे इन महिनत जो अल्लाह वटि केॾो बहितरीन अजर आहे। हिकु हरफ़ पढ़ंदे जेकॾहिं हिकिड़े हरफ़ ते हिकिड़ी नेकी मिले त इहो अदल आहे, इहो इंसाफ़ आहे, पर हिकु हरफ़ ते 10 नेकियूं इहो अल्लाह जो फज़ल आहे। वयज़ीदहुम मिन फ़ज़लिही, उहो रब्बुल आलमीन पंहिंजे फज़ल मां बाने खे वधाए ॾे थो। मुस्लमानो रमज़ान जो महीनो, शाबान जो महीनो, बल्कि मोमिन जी पूरी ज़िंदगी क़ुरान करीम जे तिलावत सां सिंगारियल हुजणु खपे। अल्लाहु अकबर। मतां को गुनाहगार इहो सोचे साईं दिल जी ख़्वाहिश तमन्ना आहे त पूरे क़ुरान जे तिलावत जो अजर मिले, पर आउं त क़ुरान पढ़ियल ई कोन आहियां। मुंहिंजे रब जी रहमत केॾी वसी आहे। उन रब्बुल आलमीन मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए सां असांखे ॿुधायो जेको माण्हू क़ुरान जी नंढड़ी सूरत सूरह इख़लास पढ़े थो अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे क़ुरान जे 3 हिसे यानी 10 सिपारनि जेतिरो सवाब ॾे थो। मुस्लमान तूं अणपढ़ियल आहीं, क़ुरान पढ़ियल कोन आहीं, पर क़ुरान करीम जी सूरह इख़लास हर ज़ी शऊर मुस्लमान खे यादि हूंदी। जेकॾहिं तूं रोज़ाना 3 दफ़ा सूरह इख़लास जी तिलावत कंदे अल्लाह जा खज़ाना ॾिस, रब्बुल आलमीन जो रहमतूं ॾिस, तुंहिंजे ज़बान मां निकिरण वारनि लफ़्ज़नि जो अल्लाह वटि क़दुरु ॾिस। सूरह इख़लास पढ़ंदे हिकु दफ़ो 10 सिपारनि जो सवाब मिलंदो, 3 दफ़ा पढ़ंदे पूरे क़ुरान जो सवाब मिलंदो। पर इन जो मक़सदु इहो बि न आहे त सूरह इख़लास ते ई गुज़ारो कजे। इमाम खे पाबंद करियो त सही निमाज़ जे सभिनी रकातनि में सूरह इख़लास पढ़णी आहे, मुअव्वज़तैन पढ़णियूं आहिनि। न क़ुरान जी तिलावत करियो, पर जेके दोस्त अणपढ़िया आहिनि क़ुरान पढ़ियल कोन्हे उन्हनि जे लाइ केॾो वॾो इनाम आहे, केॾो वॾो इनाम आहे। अल्लाहु अकबर। मुस्लमानो रब जे दर ते मज़दूरी करे ॾिसो, पोइ ॾिसो उजरत केतिरी आहे। अल्लाह वटि बहितरीन भाड़ो केॾो भलो आहे पंहिंजे बाने जे लाइ, पर अफ़सोस आहे असीं दुनिया जे अंदरि उहो वॾा वॾा ॾुखिया कम कंदासीं। यकीन करियो ऐं पुछंदो या मज़दूरनि खां त ही सीमेंट जूं जेके टाला भरिजी अचनि था, सीमेंट जी बोरी लाहियो था, हिकिड़ी बोरी जी मज़दूरी केतिरी आहे? चवंदा 5 रुपया। 5 रुपयनि ते हिन जी हालत ॾिस, न ॾींहुं थो ॾिसे, न राति थो ॾिसे, न गर्मी थो ॾिसे, न सर्दी थो ॾिसे। 1.25 मण 50 किलो जी बोरी पंहिंजे कुलनि ते रखी जेको असां ट्रक जे छित तां लाहे थो,
पर हिनखे चइजे त अल्लाह जे दर ते हल, रब्बुल आलमीन जे साम्हूं सजदो कर। हिकु सजदे सां अल्लाह जो तोखे कुर्ब हासिल थींदो। यकीन ॼाणो त शैतान चवंदो न न इहो तुंहिंजो कमु कोन्हे, इहो मस्जिद जे मौलवी जो कमु आहे, इहो दाढ़ी वारे जो कमु आहे, इहो तुंहिंजो कमु कोन्हे, तुंहिंजो कमु इहो आहे जेको करी पियो। अल्लाहु अकबर। अल्लाह जे रस्ते में ख़र्च करियो। रमज़ान जो महीनो अचे पियो, ख़र्च करियो अल्लाह जे रस्ते में। रब्बुल आलमीन तव्हां असांखे केॾो बहितरीन अंदाज़ में हुकुम ॾिनो, आदम जा औलाद तूं ख़र्च कर, आउं तो ते ख़र्च कंदुसि, तूं मुंहिंजे रस्ते में ख़र्च कर। हालांकि रोज़ी कंहिंजी ॾिनल आहे, मिल्कियत कंहिंजी आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। उहो रब्बुल आलमीन फरमाए थो बाना तूं ख़र्च कर, ऐं तुंहिंजे मथां ख़र्च कंदुसि। ऐं जॾहिं तूं मुंहिंजे रस्ते में ख़र्च कंदे पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त तोखे अजर ऐं सवाब केतिरो ॾींदुसि। इन्नल लज़ीना युनफ़िक़ून अमवालहुम फ़ी सबीलिल्लाहि कमसलि हब्बा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए जेके माण्हू अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि था, उन्हनि जो मिसाल उन हारी वांगुरु आहे जेको ॿिज पंहिंजे कुल्हे ते, पंहिंजे मथे ते अधमण खणी वञी ॿनी पोखे थो, वापसी में गाॾियूं भरे अनाज जूं खणी अचे थो। ॿिज कुल्हे ते खणी वियो हो, ऐं वरी गौर कंदो त इहा ज़मीन जिते तव्हां ॿनियूं पोखियूं, सारियूं लॻायूं, कणकूं लॻायूं, इन जे ॿाहिरि वेझा क़ब्रिस्तान बि आहिनि। उन्हनि क़ब्रिस्ताननि में तव्हांजा अबा ॾाॾा रिश्तेदार सभु दफ़न थिया। इन ज़मीन उन सभिनी खे खाई ख़ाक करे छॾियो। छा इहा ज़मीन इन चांवर जे दाणे खे, इन कणक जे दाणे खे खाई कोन थी सघे? खाई सघे थी, पर रब्बुल आलमीन ज़मीन खे पाबंद करे थो त हीअ मुंहिंजे बाने जी अमानत आहे। हिन हिकिड़ो दाणो लॻायो आहे, हिन मां हिन खे सवे दाणा ॾियणा आहिनि, सवे दाणा। ऐं हर साल में 2 फसल लॻाए अल्लाह ताला तव्हां असांजी यकीन पैदा करणु चाहे थो। त मुस्लमानो ॾिसो, तव्हांखे हिकिड़े दाणे मां सवे दाणा कंहिं ॾिना आहिनि? उहो रब फरमाए थो मुंहिंजे रस्ते में ख़र्च कंदे त क़यामत जे ॾींहं में ईअं बदिलो ॾींदुसि। वलनजियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। तुंहिंजे अमल खां मूं वटि बदिलो भलो आहे, तुंहिंजे अमल खां मूं वटि भाड़ा भला आहिनि। तूं महिनत करे त ॾिस अल्लाह जे दर ते रब्बुल आलमीन खे राज़ी करण जे लाइ, पंहिंजे मक़सद हयात खे सुञाणी उन मक़सद जे लाइ पंहिंजे ज़िंदगी जा कुझु ॾिहाड़ा, कुझु रातियूं, कुझु वक़्तु, कुझु टाइम वक़फ़ करे ॾिस, पोइ ॾिस त रब्बुल आलमीन कीअं थो नवाज़े। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो कि ईअं न सोचे त ही हेॾा वॾा ऐलान त उन्हनि जे लाइ हूंदा जेके सोन ऐं चांदी जा खज़ाना अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि था, जेके ॿनियूं अल्लाह जे रस्ते में ज़मीनूं वक़फ़ कनि था। ऐं त ग़रीब ऐं मिस्कीन चंद टका अल्लाह जे राह में ख़र्च करे सघां थो। रब्बुल आलमीन फरमाए अल्लज़ीना युनफ़िक़ून, उहे माण्हू जेके अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि था, ला युनफ़िक़ून सग़ीरतन वला कबीरतन इल्ला कुतिब लहुम। सदको नंढो हुजे वॾो हुजे, असल अल्लाह तुंहिंजे दिल जे जज़्बात खे ॾिसे थो। रब्बुल आलमीन तव्हां असांजे मोहबत ऐं इख़लास खे ॾिसे थो, उन तव्हांजे रुपए खे कोन थो ॾिसे। नंढो सदको हुजे वॾो सदको हुजे, रब फरमाए थो कुतिब लहुम, तव्हांजे लाइ लिखियो वेंदो। वलनजियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। तुंहिंजे नंढड़े सदके जो सवाब मूं वटि तुंहिंजे इन सदके खां केतिरो बहितर ऐं भलो हूंदो जो इमामुल अंबिया मिसाल ॾिनो। अल्लाहु अकबर। पाण फरमायो इत्तक़ुन नार वलो बिशिक्कि तमरा। खजूर जो हिकिड़ो अधु हिसो अल्लाह जे राह में ख़र्च करियो न, इन सां बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे जहन्नम जे बाहि खां बचाए छॾींदो। अल्लाहु अकबर। हिकिड़ो खजूर जो दाणो ख़र्च करियो था। रमज़ान में हिकिड़े रोज़ेदार खे इफ़्तारी जे लाइ खजूर जो हिकिड़ो दाणो ॾियो था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह उनखे पंहिंजे साॼे हथ में वठे थो, उनखे वधाए थो, उनमें उनजी जसामत खे वधाए थो। अल्लाहु अकबर। तव्हांजो उहो हिकिड़ो खजूर जो दाणो जबल उहद जे बराबरि थी वञे थो। क़यामत जे ॾींहुं तॾहिं जॾहिं तव्हांजो नेकियूं तुरंदियूं मीज़ान में, साइनी में, तॾहिं हिन हिकिड़ी खजी जे दाणे खे जबल उहद जेतिरो वज़न ॾेई तोड़ियो वेंदो। हिन खां वधीक क़दुरु केरु कंदो? तव्हां मुंहिंजे महिनत जो मुस्लमान पंहिंजे इन ज़िंदगी खे जेॾा लॻायो अथई फुज़ूल शयुनि में, दुनिया जे बेहुदा ऐं बेकार शयुनि में। अल्लाहु अकबर। तवजह ॾे ऐं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ
अल्लाह के खुश करण वारा कम कर अल्लाह जे दीन जे रोशनी में ऐं उन जे लाइ रब्बुल आलमीन खां दुआऊं बि घुर निमाज़ पढ़ी सलाम वराए वेहूं था अल्लाह जे रसूल अज़कार सेखारिया रब्बे आइनी अला ज़िक्रिक व शुक्रिक व हुस्न इबादतिक ओ मुंहिंजा मौला मूंखे तौफ़ीक़ अता फरमाए ऐं तुंहिंजो बहितरीन शुक्र करियां बहितरीन अंदाज़ में ज़िक्र करियां ऐं सुहिणी इबादत करण जी मूंखे तौफ़ीक़ अता फरमाए। दुनिया में केतिरा माण्हू आहिनि अमल करण जी खोट कोन्हे पर कोशिश हूंदी आहे त अमल घणा हुजनि अमल वधीक हुजनि अल्लाह खे घणनि अमलनि जी ज़रूरत कोन्हे जेके थोरा ई हुजनि पर हसीन ऐं ख़ूबसूरत हुजनि। इहो तव्हां मुंहिंजे नेकी में हुस्न पैदा कीअं थींदो जॾहिं तव्हांजो अक़ीदो दुरुस्त हूंदो असांजो अक़ीदो दुरुस्त हूंदो शिरक जे ग़लाज़तनि खां असांजा अक़ीदा पाक हूंदा असांजा अमल मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़नि सां सुन्नतनि सां सिंगारियल हूंदा इहो हसीन अमल हूंदो इन जो हसीन अजर ऐं सवाब अल्लाह क़यामत जे ॾींहुं ॾींदो। जन्नत जे सूरत में जेको तव्हां तफ़सीली ख़िताब असांजे दोस्त मोहतरम मौलाना शबीर अहमद जमाली खां ॿुधी चुका त रमज़ान जो महीनो अचे पियो अल्लाह ही जहान जोड़ियो ई नेक अमलनि जे लाइ आहे सुहिणनि अमलनि जे लाइ आहे उन मक़सद खे सुञाणी अल्लाह खे राज़ी करण वारा कम करियो अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां तौफ़ीक़ घुरो अल्लाह से तोखां सवाल करियूं था अल्लाहुम्मा इन्नी असअलुका अमलन मुतक़ब्बला अल्लाह अहिड़ो अमल करण जी तौफ़ीक़ ॾे जेको तो वटि क़बूल पइजी वञे पर न अहिड़ा निमाज़ी बि ईंदा। इमाम अलबानी सिलसिला सहिया में हदीस आंदी 60 साल जो निमाज़ी हूंदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो केतिरो वक़्तु थियो आहे निमाज़ पढ़ंदे चवंदो मुंहिंजा मालिक 60 सालनि जो निमाज़ी आहियां यानी इहो पोड़ो 15-75 साल जी उमिरि जो त हुजे न 15 साल जी उमिरि में बालिग़ थियो हुजे 60 साल बुलूगत खां पोइ इबादत कई हुजे अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो गाना तुझी हिकड़ी निमाज़ बि असां क़बूल कोन कई छाकाणि त इन निमाज़ में अल्लाह जे रज़ामंदी अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे ख़ुशि करण वारी नियत कोन हुई प्यारे पैगंबर जो तरीक़ो कोन हो तुंहिंजे अक़ीदे में ख़राबियूं हुयूं जंहिंजे करे हिकड़ी तुंहिंजी इबादत मूं अल्लाह जे बारगाह में क़बूल कोन्हे। मुस्लमानो ज़रा गौर कजो मता ईअं न चओ क़यामत जे ॾींहुं लौ अन्नल्लाह हदानी लकुन्तु मिनल मुत्तक़ीन लौ अन्न ली करतन फअकून मिनल मुहसिनीन या लैतनी फरत फी जंबिल्लाह अल्लाह अकबर मुंहिंजा मालिक आऊं त तुंहिंजे मामलनि में जंहिंजा हेॾा मूंते अहसान ऐं बड़ तुंहिंजे हुक्मनि में आऊं सुस्ती ऐं गफ़लत करे आयसि अल्लाह मूंखे हिकिड़े दफ़े वरी वापसि दुनिया में मोकिल ऐं नेक अमल करे ईंदुसि ऐं मुंहिंजा मालिक काश तूं मूंखे हिदायत ॾिए हा त आऊं हिदायत वारनि मां हुजां हा। रब्बुल आलमीन मोट में जवाब कहिड़ो ॾींदो भला कद जाअतक आयाती फकज़्ज़ब्त बिहा वस्तकबरत वकुंत मिनल काफिरीन हा हा बाना अज वावे लाइ अफ़सोस त करींदो पर तो वटि मुंहिंजूं आयतूं आयूं हुयूं तो उन्हनि खे कूड़ो सम्झो तो तकब्बुर वॾाई ऐं हठ कयो दुनिया जे अंदरि मूं अल्लाह जे अहकामात खे तो कूड़ो सम्झो वकुंत मिनल काफिरीन तूं कुफ्र करण वारनि मां मुंहिंजे नेमतनि जी नाशुक्री करण वारनि मां हुए। उन क़यामत जे ॾींहुं इहे वावेला अफ़सोस पछताइण पंहिंजा हथ चॿाइण कंहिं कम जा कोन थींदा। ज़रूरत इन शइ जी आहे दुनिया में अल्लाह जेका उमिरि ॾिनी आहे वक़्तु ॾिनो आहे इन वक़्त खे सुहिणनि अमलनि जे लाइ वक़फ़ करियूं। हिन अज़ीम ज़िंदगी जेका अल्लाह नेमत ॾिनी आहे इन नेमत जो नेकी वारनि अमल में इस्तेमालु करे क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे बारगाह में अल्लाह जे रहमत ऐं जे फज़ल सां सुरखुरू थियूं। अल्लाह ताला मूंखे तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल